थरपारकर जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि चीरिहार, मिठी, इस्लामकोट, कांटियो, गोंगियो समेत केतिरनि ई नंढनि वॾनि ॻोठनि में सीनियर स्पेशल सेक्रेटरी सिंध असेंबली साईं हाजी मोहम्मद हसन शाह जी 45वीं सालगिरह साईं जे चाहींदड़नि यारनि दोस्तनि मुरीदनि वॾे धाम धूम सां मल्हाई। साईं जी ख़ज़री हयाती ऐं सुठी सिहत जे लाइ दुआ घुरी वई। इन सिलसिले में चीलिहार में अली मोहम्मद नोड़े, मोहम्मद खान नोड़े, शंकर बागी, लतीफ़ नोड़े, चाकर नोड़े ऐं ॿियनि केतिरनि ई चाहींदड़नि पारां केक काटे दुआ घुरी वई। इस्लामकोट में अनवर सांद, हंदाल सांद, सुभान सांद, मिठी में फ़कीर, कबूल मोहम्मद, आलम मुराद बजीर, कांटियो में वाहिद बख्श नोड़े, मुखी नरेंद्र महेश्वरी, मुखी मनोज सेठ, भोजूमल महेश्वरी, हाजी रहीम नोड़े, गोंगियो में मोहम्मद बचल नोड़े, हुसैन नोड़े, मोहन मेघवाड़ खां सवाइ केतिरनि ई हंधनि ते सालगिरह जा केक काटिया विया, जिन में मीरपुर ख़ासि डिवीज़न जा केतिरा ई शहर ऐं ॻोठ शामिल आहिनि। इन खां सवाइ कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पिणु साईं जी सालगिरह जा केक काटिया विया आहिनि। इन मौक़े ते चीलिहार समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते साईं सां मुहबत रखंदड़नि जो चवणु हो त असां इहो साईं मोहम्मद हसन शाह पारां असां समेत समूरनि साईं जे तॾे ते अचण खां पोइ उते मिलंदड़ मुहबत जो नतीजो आहे जो माण्हू पाण मुरादो साईं खे मुहबतूं अर्पे रहिया आहिनि। साईं हर कंहिं सां इंसानियत जे नाते मुहबत कंदड़ ऐं हर कंहिं जे सॾ में सॾु ईंदड़ आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची